नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त गोसपुर जे डिग्री कॉलेज पाड़े जे रवासी बशीर शेख नेशनल प्रेस क्लब गोसपुर पहुची 14 वरे जी भेण शबाना शेख जी आज़ादी ऐं इंसाफ़ लाइ एहतजाज मुज़ाहिरो करे मीडिया आॾो दाईंदे चयो त 2 महीना अॻु सोलंकी बिरादरी जे अजीब गुल सोलंकी मुंहिंजी भेण खे ब्लैकमेल करे धमकी ॾेई उन सां कोर्ट में प्यार जो परणो कयो, जंहिंखां पोइ 1.5 महीनो गुज़रण बाद अजीब गुल सोलंकी, नजब सोलंकी, आलमदीन सोलंकी ऐं ॿिनि मुंहिंजे घर अंदर सुतल मुंहिंजी 14 वरे जी भेण शबाना शेख खे रात जे पैर जो ज़ोरी वात ते कपिड़ो ॿधी घरां खणी फरार थी विया, जंहिंखां पोइ अहिड़ो इतला हद जे थाणे ते कयो वियो पर कंहिं बि दां फरियाद न ॿुधी। हिन चयो त भेण जी आज़ादी जे लाइ MNA एहसानुल रहमान मज़ारी समेत सभिनी जे दर वियो आहियां पर किथां बि इंसाफ़ नथो मिले। वधीक मुतासिर बशीर शेख DIG लाड़काणो SSP कश्मीर खां मुतालबो कयो त ज़िम्मेवार माण्हुनि खिलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे भेण खे आज़ाद कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। शबीरा नालो अथसि उन प्लस को 2 महीना 8 ॾींहं थी विया हाणे हिन पहिरीं ते ॿी मुंहिंजी भेण शादी खणी आहे, उहा बि कुंवारी आहे। जॾहिं वञूं त मज़ारी जे बंगले ते उते असांखे धमकी ॾेई वियो थो माछी अजब गुलो सोलंकी ऐं ॿिया जा भाइर आहिनि 5 छोकिरा सौट अथनि, उहो उन ॾे वञूं था असांखे दग में मोटा चवनि था चवंदा कंहिं ॾे वेंदव। घणो टाइम अॻु तव्हांजी छोकिरी खणी आहे? हुनखे 2 महीना 8 ॾींहं थी विया हाणे हीअ छोकिरी हाणे पहिरीं ते खणी आहे। हाणे ते विया जी थाणे ते मां न वियो आहियां, कोर्ट मां वियो अॼु पूरे थाणे ते वञा थो त मूंखे चवनि था 50 रुपया ॾे, मां ग़रीब माण्हू पेॾे वञा कमाइण वारी 200 रुपया ॾियाड़ी आहे, मां काले में काले वञा। तुंहिंजी NCB इन महिल ताईं दाख़िल न आहे? न सही आहे, ख़ुदा जेके मदद करण वारो हूंदो मदद कंदो। मां तव्हांजे हाणे तुंहिंजो छा मुतालबो आहे? मुंहिंजो मुतालबो आहे कि पंहिंजी भेण वापसि खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।